मेरे चाचे नाथियो लुंड वटि जेको साईं लतीफ़ जो वॾो पार्खू आहे। साईं हींअर उमिरि रसीद आहे। साईं असां लतीफ़ जे बारे में ऐं ज़माने जे बारे में कचहरी कंदासीं। चाचा तव्हां जेको आहे सो इहो लतीफ़ जो जेको शौक़ु आहे, जेको लतीफ़ात आहे, तव्हांखे केतिरे उमिरि खां वठी आहे सर? साईं लतीफ़ साईं सां तव्हांजो चाह केतिरी उमिरि खां वठी रहियो? असांजो सम्झो त नंढे हूंदे खां वठी शाह साहिब जो रिसालो साईं खे चवां असांजो उस्ताद असांजो माइटो ज़वार काको रमज़ान फ़क़ीर मरहूम, उहो असांखे जॾहिं टे दर्जे में पढ़णु जहिड़ो थियसि न, तॾहिं साईं खे चवां शाह जो रिसालो खणी ऐं साईं खे चवां जंगनामो अबू इमाम हनीफ़ जो जंगनामो खणी पढ़ाईंदा हुआ। तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते हर महीने मुहर्रम शरीफ़ जो थींदो हो, जंहिंमें साईं साबित अली शाह ऐं साईं ठठवी उन्हनि जा मरशा असीं पढ़ंदा हुआसीं ऐं नंढे हूंदे खां वठी नुंहां पढ़ंदा हुआसीं। इन खां वठी ईअं ई इहो असांजो दर्सगाह हो, सम्झो त पहिरियों दर्सगाह इहो हो। असांखे चवां ॿियो दर्सगाह ही ओताक हुई जिते कई क़िस्म जा माण्हू ईंदा हुआ, उन्हनि जूं कचहरियूं ॿुधंदा हुआसीं माइटनि साण। कच्छ सदाईं खुलियो हूंदो हो ऐं हीउ कच्छ जो सम्झो त हिकिड़ो शेखाणी गाड़ी खां बंदरु हूंदो हो, फ़क़ीर जो ओतारो हूंदो हो। हितां साईं खे चवां द्वारका जा यात्री बि हितां ईंदा हुआ, जो साईं खे चवां शाह साहिब जॾहिं साईं खे चवां गंजे डूंगर गाम खां त गंजे डूंगर गाम जी पेई जिन परूर, छॾे सभु ज़रूर लोचे लाहूती थिया। गंजे डूंगर गाम जो पियो जिन परो, छॾे खेट खरो लोचे लाहूती थिया। त उतां आयो आहे, वरी आयो आहे पटीहल ते, त पटीहल ओॾे वक़्तु पटीहल में पाणी माठो हो, तॾहिं चयईं त पटीहल तो में पूर अॻियूं नाहे आब जो, सुके कहिड़े सूर जो वीह वारी विच में। पटीहल चए पिरीअ खे सारे आऊं सुको, आयम ओला को जसो तड़ जो जान में। जसो तड़ राजा हूंदो, जॾहिं पटीहल में वेंजण ईंदो तॾहिं पटीहल मौजूं माणींदी हुई। हे मारिफत जा साहिब हुआ। उहो पटीहल तो में पूर अॻियूं नाहे आब जो, सुके कहिड़े सूर जो वीह वारी विच में। पटीहल चए पिरीअ खे सारे आऊं सुको, आहे ओला को जसो तड़ जो जान में। उतां जॾहिं आयो आहे, वरी दोदे सूमरे ते आयो आहे त हिते ॾिठो अथसि त रुॻो मढ़ मुक़ाम ते, कॾहिं घाड़ो घोट कॾहिं मढ़ मुक़ाम में, वारी संदो कोट अॾे अॾींदे केतिरो। इहो शाह साहिब उते चयो आहे दोदे जे बारे में। वरी आयो आहे ओर ते त हितां अॻे जेको लॻ हूंदो त द्वारका जा यात्री से साईं खे चवां हितां शेखाणी गाड़ी ते तरसी पोइ वेंदा हुआ, ऐं उन्हनि जी मढ़ी बि अञा आहे। यूसुफ फ़क़ीर जती सती जी दरगाह जे हिन पासां मढ़ी आहे। नांगा नानियऊं आया हिंगला जऊं हली, देखी जिन द्वारका महेशन मली, आॻा जिन अली आऊं न जीअंदी उन रे। ऐं हीउ जेको आहे हिंदू लोक जेके अॻे आहिनि, उहे हज़रत अली सलावत वसलाम खे ऐं श्री रामचंद्र खे हिकिड़ो अवतार करे मञींदा हुआ। इन्हनि जे करे इहो आॻा जिन अली आऊं न जीअंदी उन रे उते आयो आहे। उते साईं खे चवां शाह साहिब वरी मुलाक़ात कई आहे उन्हनि सां यूसुफ फ़क़ीर जती सती साईं। त यूसुफ फ़क़ीर जती सती जती हो, यानी नंढे हूंदे खां वठी साईं खे चवां
न कंहिंजी ओघड़ ॾिठी वई न कंहिंखे ओघड़ कंहिंजी उन ओघड़ ॾिठी हुई। तॾहिं उते चयो त कशे का छोटी नांगन कढी नींहं जी जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी उन्हनि जी चोटी जी पूरब ताईं पधरी। त हाणे हक़ीक़त इहा आहे इन जे लाइ अव्हांखे आउं मिसाल ॿुधायां थो त अहिड़ा मिसाल सिंध में थी गुज़रिया आहिनि जेके दुनिया में बेमिसाल हूंदा आहिनि। आहे ठटे जो औलिया अल्लाह उहो गुज़रियो तॾहिं गुज़रण वक़्तु वसियत कयईं त मूंखे तड़ ऐं कफ़न उहो ॾे जंहिं कॾहिं बि पंहिंजी कंहिंजी ओघड़ न ॾिठी हुजे पर पंहिंजी ओघड़ बि न ॾिठी हुजे। सिंध उहो इलाइक़ो आहे। हाणे साईं खे चवां टे ॾींहं लाशो रखियो आहे थियो तारीख़ी हक़ीक़त आहे ऐं कोन थो ठाहियां। टे ॾींहं लाशो रखियो आहे थियो कंहिंखे इहा कोन्हे त कंहिं पंहिंजी ओघड़ ॿिए जी ओघड़ त ठहियो पर पंहिंजी ओघड़ बि न ॾिठी। 3 ॾींहंनि खां पोइ ॼाम निंदे वक़्त जे हाकम सिंध जे सो अची साईं खे चवां तड़ ॾिनो ऐं कफ़न दफ़न कयो। तॾहिं पुछऊंसि त हाणे इहो सिंध जो हाकम हिकिड़ो आहे उन जी पारस आई। तॾहिं माण्हुनि पुछियसि अवाम त तो में जे इहा ख़ासियत हुई त पोइ जाम साहिब तो न थिए पहिरीं न थिए ते मूं चयो मुंहिंजो राज़ लिकी वञे इन ई जे करे पर जॾहिं 3 ॾींहं लाशो रखियो हो तॾहिं साईं खे चवां कंहिं कोन इहा जुरियत कई तॾहिं मूंखे मजबूरन पंहिंजो राज़ पधिरो करिणो पियो। अहिड़ा सिंध जा हाकम थी गुज़रिया आहिनि। सिंध अवल सिंध मदन साईं काका इहो लतीफ़ साईं जो जेको ढोरे धणी ऐं जेको बड़ उहो छा? हा हाणे उतां आयो आहिनि शाह साहिब आया आहिनि जॾहिं आया आहिनि त पहिरीं अव्हांखे ॿुधाए वियसि त दोधे जी क़बर ते आया आहिनि। तॾहिं साईं खे चवां उहो रुॻो पियो आहे जो ढोर ढेर त तॾहिं चईं त कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मकान में वारी संदो कोट अॾे अॾींदे केतिरो हीअ दुनिया वारी जो कोट आयो अॾे अॾींदे केतिरो। उतां वरी आयो आहे त वरी आयो आहे त अॻियां द्वारका जा यात्री उन्हनि जा यात्री जेके हा उन्हनि जी मढ़ी यूसुफ फ़कीर जती सती जी दरगाह जे मढ़ी बि आहे त नांगा नानियूं आया हिंगला चऊं हली हिंगलाज मां आया नांगा नांगियूं आया हिंगला चऊं हली देखी तिन द्वारका महेशन मली आगह जिन अली आऊं न जीअंदी उन रे। हाणे हे जेके आहिनि अॻूणा जेके हिंदू आहिनि से अली ऐं श्री रामचंद्र खे हिकु अवतार करे मञींदा हुआ तंहिं करे उहे अली करे मञींदा हुआ। अहिड़े हुते आयो आहे वरी आयो आहे फ़कीर जी सां मुलाक़ात थी आहे त फ़कीर जती सती हो यानी उन पंहिंजी ओघड़ बि कॾहिं कान ॾिठी हुई। तॾहिं साईं खे चवां हुते त कशे का छोटी नांगन कढी नींहं जी जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी उन्हनि जी चोटी थींदी पूरब ताईं पधरी। पूरब सिज उभरण वारी जाइ ताईं न जेके ढोरे धणी। हा हाणे उतां साईं खे चवां उतां वरी वधिया आहिनि आया आहिनि। हाणे साईं खे चवां शेखाणी गाड़ी ते लाखा लखे ॾींहं घाड़ी रे कीअं घारी मथां वसी मींहं वाटूं वलनि छायूं उन खां वरी आया आहिनि पचरी आया आहिनि। साईं खे चवां अॻियां आया आहिनि पोइ आया आहिनि ढोरे ते त ढोरे ते बड़ वारे ढोरे ते उते बि साईं खे चवां मुलाक़ात फ़कीरनि सां थी आहे। तंहिंखां पोइ थर ॾे रवाना थिया आहिनि। हाणे साईं खे चवां पोइ घुमंदा त इहा सफ़र इहो मुसाफ़िर जेको फूलाणी इलाइक़ो या उन भूरो जेको हा लाखा लखे ॾींहं घाड़ी कीअं घारी मथां वसी मींहं वाटूं वलनि छायूं लाखो ऐं लखी लाखे जी घोड़ी हुई लाखो ऐं लखी ॿई मुआ ॿार थी
कादर लाथा कचता आदियूं ओलाको वाह वांढियनि में वाको रे ॿारो रही विया आॾो जो ओॾन सो अलाह ढिंगर ढिलो मथी जंहिं भर वेही कन लेखो लाखे ॼाम सां लाखो ॼाम जेको हो तंहिं ओॾन खां संग घुरियो हो जी ॿुधनि साईं जस मां ओॾण जंहिंजो मकान जंहिंखे अॼुकल्ह कढणु चवनि था न इहा कुंडल मोहाणी जी म्याण हुई इहो कुंडल जो शहर जेको आहे सो कुंडल मोहाणी जी म्याण हुई हिते जो राह कोई लाखा लखे ॾींहं घाड़ी हा आॾो जो ओॾन सो अलाह ढिंगर ढिलो मथी जंहिं भर वेही कन लेखो लाखे ॼाम सां लाखो ऐं लखी ॿई मुआबाज थी कादर लाथो कच्छ तां अधियूं ओलाको लाखो ऐं लखी कीअं उहो लखपत जे कोट ते लाखो जेको हूंदो सो ऐलान ॾींदोसि ऐं शहर फुरींदुसि त लखपत जे राजा छा कयो जो अॻियां कोट जे अंदरां असांखे खे चवां अंबूर कोठाए छॾियईं अंबूर खोड़ाए छॾियईं लाखे चयो त आउं लखपत फुरींदुसि तेॾे वक़्तु जॾहिं लखी खे उॾायईं उन तां कोट तां टपी वेई त हू अॻियां कात टंगियल हुआ उन्हनि में फासी पई त राजा जा साईं खे चवां सिपाही बीठा हुआ तिनी तलवारुनि सां लाखे खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो तॾहिं लाखो ऐं लखी ॿई मुआबाज थी कादर लाथो कच्छ तां अधियूं ओलाको वांढियनि में वाको रे ॿारो रही विया रे ॿारो लफ़्ज़ माना आहे ख़बर ॾियण वारो ऐं साईं खे चवां सो नियापो खणी वञण वारो उतां साईं खे चवां हीअ हक़ीक़त हुई इहे मुआड़ो साईं लतीफ़ साईं जेको बरो सिंधी ॻायो आहे साईं जी बरो बरवो सिंधी हा बरो सिंधी हा बरवो सिंधी बि आहे उहे बि आहिनि मुंहिंजो हींअर हाफ़िज़ो जेको आहे उहो न रहियो उमिरि बि वॾी कमज़ोर आहे न न भलो बरवो सिंधी बाक़ाइदे हिंदी जो आहे ऐं बाक़ाइदे सुर आहे बाक़ाइदे सॼो शाह साहिब जे पुराणे रिसाले में बरवो हिंदी तो इहो हा बरो हिंदी साईं चवां इहे सभु पोइ हिते ई हमेशह खणी ते पोइ बड़वारे ढोरे ते आयो आहे उते साईं खे चवां रहियो आहे उते इहे जथ महिमान हुअसि उते पोइ साईं खे चवां परते वियो आहे कंडड़ी मथे कूक उहो कंडड़ी जो मकान आहे मारे वारी ढोड़ आहे जिते जाम निज़ामुद्दीन ऐं हुननि जे विच में जंग लॻी हुई वॾी मारे वारी ढोड़ हुते तंहिंखां पोइ कंडड़ी ते अहमद फ़कीर जथ जो बैत आहे त कंडड़ी मथे कूक हुई महद मलाहनि जी जिते मुआ मछ मलूक उते सॾ न कंडड़ी मथे कूक हुई महद मलाहनि जिते मुआ मछ मलूक उते सॾ न सुॼे साठीअ सो इहा हक़ीक़त इहा मुहाड़ हाणे मुंहिंजी उमिरि आहे हींअर 100 खे अची पहुती आहे 100 खां मटी आहे हाफ़िज़े ते कुझु बार थी वियो आहे इन जे करे अॻु पुछ जूं ॻाल्हियूं हा न न विसरियो न महिरबानी तव्हांजी लख कुर्ब न न असां तव्हां असां सां कचहरी कई न न अलाह असां बि मिड़ियासीं सिक कई वॾा न न कुर्ब महिरबानियूं अङण पेरा पहिरीं ॾेई शुक्र अलाह